इंसान जी फितरत में जहिड़ो अणबणत तकरार इहो हिन जी तबियत में रखियल आहे। घर में नंढड़ो ॿार हूंदो आहे, पाड़े जो को ॿार ईंदो त उनखे धिको ॾींदुसि, चबुक हणंदुसि, चमाट हणंदुसि। जहिड़े खां सवाइ ॿार खे मज़ो न ईंदो, छो त जहिड़ो हिन जी तबियत में। ऐं जहिड़े जी शुरूआत असांजे ॾाॾे साईं कई, ॾाॾे क़ाबिल ॾाॾे हाबिल साईं खे शहीद करे विधो। इहो हितां खां वठी जहिड़ो शुरू थियो आहे इहो क़यामत ताईं हलंदो, वेंदो कोन। हाणे जहिड़ो जो थी पए त कजे छा? उन जे लाइ अल्लाह साईं फरमायो इन्नमल मोमिनून इख्वा। रब फरमायो मोमिन सब पाण में भाइर हन। सब कलमो तो पढ़ो जोर सां। वो भाइरनि जो पाण में जहिड़ो थींदो, अणबणत थींदी, तकरार थींदो, घर में ॿ ठिकर ज़रूर ठॻकंदा। अल्लाह साईं फरमायो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो। क़ुरान तो फरमा वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। वसुल्हु ख़ैर। रब फरमायो सुलह भलो अथव। सुलह भलो आहे, रुसण चङो न। असांजो मौलाना अब्दुल्ला चांजू रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं, महिरबानी कयो ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो। मरण खां पोइ वारो रुसण ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरी वियो, पीउ खां रुसी वियो, अम्मा खां रुसी वियो, भाइरनि खां रुसी वियो, औलाद खां रुसी वियो, ज़ाल खां रुसी वियो, दोस्तनि खां रुसी वियो। अबो मथो बीठो आहे रोए थो पियो, पुट थोरो त अबे सां ॻाल्हाए, अबे सां नथो ॻाल्हाए। अम्मा मथो बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजा शहज़ादा थोरो अम्मा सां त ॻाल्हाए, अम्मा सां नथो ॻाल्हाए। बच्चा मथो बीठा रोल था पिया, बाबा कुझु त असां सां ॻाल्हाए, बच्चनि सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथो बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजे ज़िंदगी जा हमराज़, मां तुंहिंजे करे अबो छॾियुमि, अम्मा छॾियुमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो मूंखे छॾियूं थो वञी। पछाड़ी में कंहिंखे पारत बि न कयई, ज़ाल सां नथो ॻाल्हाए। हिन जा जानी यार दिली दोस्त जन सां रातियुनि जूं रातियूं कचहरी कंदो हो। रात खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अॼु हे दोस्त हिन जे जनाज़े ते आया पर कंहिंखों बि हवाल वठण जे लाइ तयार न आहे। सांगी जा मुसलमानो इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अरो रुसी वियो जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन। आयो केरु परची? हलूं भला कब्रिस्तान ॾे सभु मेड़ खणी छॾियो कावड़ ईंदा मोटी। वसुल्हु ख़ैर। क़ुरान तो फरमा सुलह भलो अथव। सुलह जूं आहिनि 2 सूरतूं। हिकिड़ी सूरत त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेघ खणी अचे, माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, अम्मा वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो। ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, आलिम वठी ईंदो, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो। शाह साहब फरमायो पाए ऐब पलव में अगर जे अचन,
दिसण सां तिनखे मदियूं मोहन ॾिजन तोड़े कचायूं कन तब माफ़ कज ॿिया मेंदरा। जेकर तूं वटि केरु मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे गारियूं न ॾिजां, उन्हनि खे पुराणियूं यादूं ताज़ियूं न कराइजां, उन्हनि खे मेणाई ताना न ॾिजां। पाए ऐब पलव में अंगण जे अचनि जेके तुंहिंजे तॾे ते लड़ी आया त असां ॾोही आहियूं, असांजी ग़लती आहे, असांजो गुनाह आहे, त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे माफ़ करे छॾिजां। छो त रब फरमाए थो मुंहिंजो दुश्मन जॾहिं मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा कब्र में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां एॾा मुर्स माण्हू जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे? कब्र में क़यामत में माफ़ी खपे, हिते माफ़ कयो। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो जन मुंहिंजे बानल खे माफ़ कयो, अॼु मां बि उन्हनि खे माफ़ थो कयां। जन मुंहिंजे बाननि ते रहम कयो, अॼु मां बि उन्हनि ते रहम थो कयां। मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जब पूरी जिंदगी नबी से झेड़ा कया, फतह मक्की जे मौके ते रोए थो, चे तो सही मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। अल्लाह से फरमायो लैस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। ओ मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो अथनि जो तो जहिड़े रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी विड़िया आहिनि, पर मुंहिंजा सोना अॼु जेकर तौबा था कनि, माफ़ी था वठनि, मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं बि माफ़ करे छॾींदुसि। वरी जनाब हज़रत अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद आई, उनखे भी ख़बर पई त जो माफ़ी जा दरिया था वहनि पिया। चे थी से मां भी कलमो थी पढ़ा, मां भी माफ़ी थी वठां। रब फरमायो मुंहिंजा सोना जेकर या कुरानी भी अॼु माफ़ी थी वठे, कलमो थी पढ़े, मुबारक ॾींसि, मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तूं भी माफ़ करे छॾीसि। वरी वाशी आयो, हजरत अमीर हमजा जो कातिल आयो, साहबाज कयो कद जा अलवाशी से वाशी आयो आ, हजरत अमीर हमजा जो कातिल आयो आ। मुझे नबी फरमायो मुझे आडो हटायो, उस मतां बददुआ न निकिरी वञे, तबाही बर्बाद न थी वञे। पोयां अची साईं जन जे बीठो आ, रोए थो, चे थो साईं मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। नबी साईं जो रहम जोश में आयो, फरमायूं हरब जा पुट वाशी मुबारक हुजई, अॼु भी जेकर तू कलमो पढ़ंदे माफ़ी वठंदे, चाचे जो खून माफ़ थई, तुंहिंजो जहन्नम जन्नत सां बदल। अल्लाह से फरमायो फाफ वनहुम, माफ करी, माना फाफ माना जुबान से माफ कर। वस्तगफिर लहुम, वरी रात जो तहज्जुद में भी न जिला बख्शिश की दुआ घुर, माना अकेला बन। वशाविरुहुम फिल अम्र, मुंहिंजा महबूब जन भी मशवरो करी त मशवरे में सरदार अबू सुफियान के भी विहार जा, पंहिंजे चाचे अमीर हमजा जे कातिल के भी मशवरे में विहार जा, मथा दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफ़ा जा नाराज। बाबा तव्हां जो शादी कयो पुट जी या जलसो रखरायो त मिटन माइटन पाड़े वारनि जमायतनि सां मशवरो कंदो,
मशवरो कंदो तो खुश थींदा, ताउन भी कंदा। मशवरो न कंदो तो दिल में दुख कंदा तो असांखे अहमियत ही न था। वशाविरुहुम फिल अम्र, रब फरमायो उन्हनि खे मशवरे में भी विहार जा। बस इनखे चइबो आहे माफ़ कर। नबी से मक्के को मदीने हिजरत करे आया, हालांकि बदले जी इजाजत मिली। अल्लाह से फरमायो उज़िना लिल्लज़ीना युक़ातलूना बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। रब फरमायो अजमा उन्हनि मज़लूम मुसलमाननि खे इजाजत हो जा जन जे मथा मक्के जे अंदर मुसीबतुनि जा पहाड़ उछलाया विया। अल्लाह से फरमायो उन्हनि मज़लूमनि खे मुंहिंजे तरफ़ों इजाजत है तो उन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजे ज़ुल्म जो बदिलो वठनि। इजाजत मिली। नबी से जे प्यारे चाचे जनाब हज़रत अमीर हमज़ा जा 11 टुकड़ा लगा पिया आहिनि। साईं जे अखियुनि मुबारकनि में पानी अची वियो। पाण जज़्बात जे अंदाज़ में फरमायो आईंदी साल रब जेकर मूंखे फतह ॾिनी त मां 70 काफ़िरनि सां इहो अशर कंदो जेको उन्हनि मुंहिंजे चाचे सां कयो आहे। अल्लाह ताला उन ई वक़्त में क़ुरान मजीद जी आयत नाज़िल कई व इन आक़बतुम फ़ाक़िबू बिमिस्लि मा ऊक़िबतुम बिहि वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। रब फरमायो मुंहिंजा महबूब जेकर तव्हांखे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा ॾियो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे, पर वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। मुंहिंजा महबूब जेकर सब्र कंदो बर्दाश्त कंदो त अञा भलो अथव। माना पोइ बि सब्र, पोइ बि बर्दाश्त। नबी से जॾहिं मक्के में फाते जरनेल जी सूरत में दाख़िल थिया, सब मक्की जा वॾेरा कंध हेठि कयूं बीठा हुया त जो अलाए कहिड़ो असां खां बदिलो वक़्तु ईंदो। नबी से जा सहाबी भी नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं। जन बिलाल के मक्के जे घिटनि में गेलियो असां भी उन्हनि खे मक्के जे घिटनि में गेलींदासीं। जन बीबी सुमैया के ॿ धकयो असां भी उन्हनि खे ॿ धकंदासीं। जन बीबी ज़नीर जूं अखियूं कटियूं असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन ख़ब्बाब के टांडनि ते लेटायो असां भी उन्हनि खे टांडनि ते लेटाईंदासीं। जन खुबैब के फांसी ते लटकायो असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं। सहाबा ये नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। पर सांगी जा मुसलमानू असांजे सोने नबी जन महिल इहो नारो ॿुधो फरमायो ए मुंहिंजा साहिबियो इहो नारो नारो, इहो नारो नारो, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात जो नारो आहे अल यौम यौमुल मरहम। नबी से फरमायो बदले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे, अॼु त रहम करण जो ॾींहुं। फरमायूं इज़हबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। जेको बैतुल्ला में दाख़िल थियो उनखे भी अमुल, जेको पंहिंजे घर वियो उनखे भी अमुल। पर नबी से फरमायो मन दखल फी दार अबी सुफियान फहुवा आमिनुन। अॼु जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो मोहम्मद मुस्तफ़ा उनखे भी अमुन ॾेई छॾियो। फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो तव्हां ते का मयार कान्हे का, वञो मां मोहम्मद सभिनीनि खे माफ़ कयो, माफ़ कयो, दरगुज़र कयो। दुश्मन घटायो दुश्मन वधायो न, दुश्मन वधाईंदो परेशान थींदो। ख़ुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां गालिब थी वञो
तव्हां खे बदले वठण जी पूरी सलाहियत ऐं कुवत हुजे उन वक्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। लईस शदीद बिस्सुरा, मुझे नबी फरमायो बहादुरी दसण में ना है। मत तव्हां समझो त बहादुर उहा जेको ॿिए खे घर वेठे लठियूं हणी वञे, घर वेठे मारे वञे, घर वेठे गारियूं ॾेई वञे, दड़का दामान ॾेई वञे, इहो बहादुर न आहे। इहो त लुचो आहे, इहो त लोफर आहे, इहो त गुंडो आहे, इहो त बदमाश आहे। मुझे नबी फरमायो बहादुर उहो आहे जेको कावड़ जे वक्त में पंहिंजी कावड़ खाई वञे। इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई खाओ कावड़, सब्र बर्दाश्त, तॾहिं सुकून जी जिंदगी गुज़रंदव। किथे भी इंसाफ ना है, न थाणनि में इंसाफ मिलंदो आहे, न कोर्टुनि में इंसाफ मिलंदो आहे, न वॾेरनि ऐं सरदारनि जे उताकुनि में इंसाफ मिलंदो आहे। ब झिरकियूं हुयूं पाण में विढ़नि, झिरकियूं, बिलो जो आयो त ॿिन्हिनि खे टप ॾेई करे खाई वियो। शाहपर के वट ॾेई करे चई शुक्र थियो जो टाइम जो पहुतासीं, न त वॾी खून रही थी। खाई ॿिन्हिनि ॿिलियुनि खे, झिरकियुनि खे बि वरी चए पियो त शुक्र थियो जो असां टाइम जो पहुतासीं, न त खून रही थिए। सो असांजे पाकिस्तान जी पुलिस, असांजी अदलिया, असांजा वॾेरा सरदार, इन्हनि जो हाल बि न ॿिले वांगुरु अथव। ॿिन्हिनि खे खाईंदा, कातिल खे बि खाईंदा, मक़तूल खे बि खाईंदा, फरियादीअ खे बि खाईंदा, जवाबदार खे बि खाईंदा। वो इंतजार में वेठा आहिनि त केॾीमहिल था ही पाण में विढ़नि त ॿिन्हिनि खे खाऊं। जे ॿिलो खाई वियो झिरकियुनि खे। आहे कोर्टुनि में इंसाफ? 15-15 साल हलो, वकीलनि जा घर भरियो, जजनि जा घर भरियो। आहे थाणनि ते इंसाफ? थाणे ते जेकर FR कटराइजी थी उहा बि कूड़ ते, शाहिद भी कूड़ा, फरियादी भी कूड़ो, तॾहिं तो केस पक्को थे। सही जेकर फरियादी हूंदो, सही शाहिद हूंदा, केस ख़त्म, केस बीहंदो ई कोन, वकीलनि खां पुछा करे। पी मां इंसाफ कनि था, ॿिया कहिड़ो इंसाफ कनि? अल्लाह से फरमायो इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो करे त अदल इंसाफ कयो। जुमे जे ॾींहुं मस्जिद जे हर मिंबर ते खुद खतीब इहा आयत पढ़ंदो आहे, इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो करे त अदल इंसाफ कयो। ना इंसाफी थींदी, मुल्क में खून रेज़ी थींदी, झेड़ा थींदा, बदअमनी पैदा थींदी। मुर्स ज़ालुनि जे विच में इंसाफ करे थो, ॿ ज़ालूं अथसि, इंसाफ करे थो, भली मौलवी हुजे भली पीर हुजे। पीउ इंसाफ करे थो पुटनि जे विच में, हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदा, ॿिए खे घटि। जीअं बकरी डिंगी थींदी आहे न, हिकिड़ी टकरी, टकरी बकरी, ॿ फर हूंदसि, हिकिड़े फर खे ॿई थण धाराईंदी, ॿिए खे इटूं हणंदी। कुती भी ईअं थींदी आहे, 8-8 10-10 गुलर ॼणींदी, घणा त खाई मारे छॾींदी, बाक़ी 2 वञी बचाईंदी, उन्हनि खे भई बोबा धाराईंदी। असां मुस्लमान बि ईअं। असांजो मौलाना अब्दुल रहमान हूंदो, ख़ासि केरी वॾो आलिम हो, साईं मुफ्ती गुलाम कादर ठेड़ी वारनि साथी हो, काज़ी हो, जज, SP, DC भी उनजे फ़ैसिला मोकिलींदा।
एक उतो जो वडेरो हाजी साहब चईसे ही मुझो पुट मुझी खिदमत तो करे ॾाढी मुझो फरमा बरदार आ मुझे चए में आ तंजे करे हिन के 5 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमाइस बाबा ये न कर, इंसाफ कर पुटन जे विच में। मौलवी हुजे, जाहिल हुजे, नमाजी हुजे, बेनमाजी हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, फरमा बरदार हुजे, ना फरमान हुजे, तव्हां इंसाफ कयो। हिकड़े पुट के वधीक मिल्कियत ॾींदे साईं फरमाइस इहा इन सां ख़ैर ख्वाही नथो करी, इन जे लाइ दुश्मन थो पैदा करे। नंढा ॿार विढ़ंदसि, वधीक मिल्कियत ॾींदेसि, ॿारनि छॾे ॾुसि त भाटिया मारींदसि। हिकड़े पुट के वधीक मिल्कियत ॾींदे त इहो बदमाशी कंदो, वॾनि जी मिल्कियत मुफ़्त में हथ अची वेंदसि, अयाशी कंदो। बाबा वडेरो मुड़ियो कोन, उन पुट के 5 एकड़ ज़मीन वधीक ॾिनई। नंढो भाउ सदो रोड़ो जो वॾे भाउ खे मारे विधई, पीउ खे लठियो कुहाड़ी। पोइ साईं वटि आयो, चईं ज़ुल्म थी वियो। साईं फरमा हाणे भलो कई, हिकिड़ो पुट माराई, ॿिए खे जहन्नम में पहुचाई। बाबा पीउ खे जो लठियो हुई त जहन्नम में वियो। इंसाफ कयो। न्याणियुनि खे मिल्कियत ॾियो, न त भाणे जा मामल खे मारींदव। किथे किथे त पुट पंहिंजी माउ खे था मारनि त तूं भाइरनि खां मिल्कियत छो थी वठी? मारनि त आया कोन था ॿार, अहिड़ा केस आया। उहो दौर वियो हलियो, सौट सौट के मारींदो, तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं। भेणा सौट भी भाउ आहे, मारोट पुफाट भी भाइर आहिनि। हाणे सॻो भाउ पंहिंजे सॻनि भाइरनि खे पियो मारे। ठारूशाह में हिकिड़ो भाउ हुयो, 2 सॻनि भाइरनि खे थॾे ते गोली हणी मारे ज़मीन जे हिकिड़े वेसे। पुट पीउ खे पिया मारनि, इंसानियत आहे किथे? नौ कोट में हिकिड़ी माईअ जे थाणे ते पहुती त मूंखे पंहिंजे पुट खां बचायो, मुंहिंजो पुट मूंसां ज़्यादती थो करे, ज़िना थो करे। मीरपुर ख़ास में 7 सालनि जी न्याणीअ सां 3 दरिंदर ज़्यादती करे उनखे मारे, उनजो लाश बोरी में विझी शाख में उछलाई। मुसलमानी त ख़त्म थी पर इंसानियत ई न। खैरपुर में सॻी मां पंहिंजे 4 सॻनि पुटनि खे मारे। अड़े मां पई थी पंहिंजे पुटनि खे मारे, जंहिं रत जूं बाल्टियूं ॾेई करे ॼणियो आहे। ज़ालिम तुंहिंजी दुश्मनी आहे त मुड़ुस सां आहे, मुड़ुस खे मार। हिननि मासूमनि बचनि तुंहिंजो कहिड़ो क़सूर कयो आहे? मारे ई पंहिंजे बचनि खे या न? वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब। कुरान तो फमा तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ कयां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। असांजे इलाइक़े में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, ॾाढो साले बानो, नेक, तहज्जुद गुज़ार। हिकिड़ो पुट हुयुसि, 6 न्याणियूं हुयुसि। सॼी मिल्कियत पुट जे नाले ते करे, न्याणियुनि खां पुछा ई न कई। वरी मोलिन खां पुछा पियो करे त भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि त जाइज़ आहे? बाबा बख़्शिश जाइज़ तॾहिं आहे जो भेनरुनि खे मिल्कियत हथ में अचे। सम्झो था की न? उन्हनि खे मिल्कियत ॾियो, 1-2 फसल खणनि ज़मीन मां, प्लाट दुकान जेके अचनि उन्हनि खे मसवाड़ मिले, पोइ भली पंहिंजे भाइरनि खे हे पूजनि, पोइ बख़्शिश जाइज़ आहे। अञा उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान, अॻे ई बख़्शिश केॾो जाइज़ थी। बाबा मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न, मां चवां त इहे मां तोखे हे पूरी जाइज़ आहे? तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे ज़मीन ॾियो, कब्ज़ो ॾियो,
एक ब फसल खणन पो भली ॿारनि खे ॾियनि ॾिसो त ॾियनि थियूं या बख़्शिश जायज़ न आहे रुगो ज़ुबान असां चयूं त बाबे वारी मिल्कियत असां ॿाहिरनि खे ॾिनीसीं जायज़ न आहे क़यामत जे ॾींहुं ॿाहिरि पकड़िया पिया हूंदा जहन्नम में ऊंधा टकिया पिया हूंदा इन्हनि जो हक़ साक़ित न थींदो उलमा खां पुछी ॾिसो पहिरें नंबर ते त मिल्कियत पंहिंजे नाले ते कयो ज़मीन प्लाट दुकान पैसा पंहिंजे नाले ते कयो तव्हां मरी वेंदो असां पाण इंशाअल्लाह शरीयत मुताबिक़ तव्हांजे पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि बेवा सुठो अथव त मिल्कियत पंहिंजे नाले पैसा बि पंहिंजे नाले ते रखो पुटनि जे नाले ते कंदव सुभाणे घर मां कढी छॾींदव त तुंहिंजो आहे छा निकिर घर मां आहे त ही बरोज को इलाइक़ो ॿारनि खे एॾी मस्ती छो आहे को हिकिड़ो मुड़ुसु माण्हू को उथे नथो सम्झो था कि मिल्कियत पंहिंजे हथ में ॾियो था त पोइ इंसाफ़ पुटनि खे बि हिसा बराबरि ॾियो न्याणियुनि खे बि पछाड़ी में उन पुट सॼी मिल्कियत खपाए छॾी भेनरुनि खे हिकिड़ो जरेब बि न मिलियो हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो पीउ ज़ालिम चइबो या न इन पीउ इंसाफ़ कयो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी सौ बार थी पुट खाइनि पुटनि जूं ज़ालूं खाइनि बाक़ी इहा न्याणी जो औलाद न खाए मौलाना मसरूर रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी सौ बार थी छो पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊटार थी पर धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज मूं नियाणीअ लाइ हमेशह ओट ऐं आधार थी इन जे करे मुझे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम फरमायो तवां जो न्याणियूं तवां जो नेकियूं थव न्याणी घर में जाई तवां जो नेकियूं शुरू थी वयूं न्याणीअ खे मानी था खारायो या भी नेकी थव न्याणीअ खे पानी पिया प्यारो या भी नेकी थव न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो या भी नेकी थव न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या भी नेकी थव ॼमण खां वठी शादी ताईं शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका भी न्याणी जी ख़िदमत पिया कयो मुंहिंजे नबी फरमायो ये तव्हां जो नेकियूं आहिनि तव्हां जे आमाल नामे में तुरंत शादीअ खां पोइ उन्हनि सां ताउन न कजे तो मजबूरी में का ज़रूरत बस हाणे इहो घर अथई इतो तुंहिंजो लाश निकिरे हेॾे न अचिजांइ हाणे हुते बि ज़ुल्म थिएसि ॿाहिरि पीउ बि चएसि हेॾे न अचिजांइ पोइ या थाणे ते वेंदी कोर्ट में वेंदी पोइ मुंहुं कंदी या न कंदी ऐं हीउ दौर त अहिड़ो पियो हलेव जो न्याणियुनि खे बि पुटनि वांगुरु पालींदव तॾहिं घर संभालींदा न त कोन संभालींदा हाली न्याणियुनि खे बि सेट कयो ये पुटनि खे था सेट कयो जंहिंखे न्याणियूं ॾियो था उन्हनि खे बि सेट कयो न अहल आहिनि सफ़ा छोकिरा को हाल कोन अथनि जीअं पुटनि जा हाली ख़र्च पखा बर्दाश्त था कयो न्याणियूं था ॾियो त उन्हनि जा बि हाली ख़र्च पखा बर्दाश्त कयो त माना सेट थियनि ऐं उन्हनि खे ईअं न चयो त बसि हाणे लास्ट जो निकिरे हेॾे अचिजांइ न न्याणी बाबा पूरी ज़िंदगी न्याणी आहे नी भला ईद ते लटा कपड़ा घर जे भातियुनि जा वठो था त पहिरियल न्याणी जा वठंदो त खुटी पवंदो मां त वठंदो मुंहिंजी न्याणी जंहिंजी शादी थियल हुअनि उन्हनि जी मां लटा जॾहिं बि वठंदा पंहिंजे घर जा त उन्हनि जा बि लटा वठंदा दुआऊं वठणियूं आहिनि
असां त ज़ाल जा लटा था वठूं त मां खे नथा वठी। मां जे दिल में छा आ निकिरंदी। मां जिंदगी में कॾहिं भी ये न कयो जो ज़ालुनि जा लटा वठा मां जा न वठा। जेतिरा वॻा उन्हनि जा वठंदोसि एतिरा पंहिंजी अम्मा जा वठंदोसि। ज़ालूं त किरोध कंदियूं पोड़ीअ खे ज़रूरत ई कान्हे। मां जो भली ज़रूरत न हुजेसि पंहिंजे न्याणियुनि खे ॾेई छॾे। जेतिरा तव्हांजा लटा वठंदुसि एतिरा उन जा वठा। पोइ दुआऊं कंदियूं। अम्मा दुआ कंदी आहे न तव्हांजो लिकाए अचे सामान ज़ालुनि खे ॾींदव त पोइ अम्मा वाह जो दुआ ख़बर त हुनखे हुई पइजी वेंदी। ख़बर हुनखे हुई पइजी वेंदी त अॼु ज़ाल जे लाइ छा हूंदो। फल फ्रूट वठो गोश्त वठो पंहिंजी अम्मा जे लाइ अबे अम्मा जे लाइ वठंदा। लटा वठो पंहिंजे घर जा बात न अबे अम्मा जे लाइ वठो। बाबा दुआऊं वठो उन्हनि खे ज़रूरत न आहे पर असांखे ज़रूरत आहे दुआ। इंसाफ़ कयो ना इंसाफ़ी न कयो। अखियुनि सां भी इंसाफ़ कयो। इन्हनि अखियुनि सां परायनि न्याणियुनि खे न ॾिसो ज़ाल खां सवाइ। जंहिं नज़र सां तूं पंहिंजे घर वारे खे ॾिसींदो उन नज़र सां ॿी कंहिं माईअ ॾे तो ॾिठो या अखियुनि सां ना इंसाफ़ी थिए। इन्हनि कननि सां क़ुरान ॿुधो दीन जी ॻाल्हि ॿुधो चङी ॻाल्हि ॿुधो। गिला ॿुधंदो कूड़ ॿुधंदो गारियूं ॿुधंदो मौसीकी राग ॿुधंदो या कननि सां ज़ुल्म आहे। इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायो गिला न कयो गारियूं न ॾियो। इन ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे क़ुरान जी तिलावत हुजे। जेकॾहिं तव्हां गारियूं ॾिनियूं गिला कई इहो ज़ुबान सां तव्हां ना इंसाफ़ी पिया कयो। इन्हनि हथनि सां कंहिं ग़रीब मिसकीन ते ज़ुल्म था कयो या हथनि सां ना इंसाफ़ी आहे। इन्हनि पेरनि सां कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बच ॾांदनि गॾनि जी गोए मेले मलाखड़े ते तव्हां पंधु करे वियो या पेरनि सां ना इंसाफ़ी आहे। मस्जिद आयो दीनी प्रोग्राम थियो क़ुरान मजीद जे मजलिस में अची वेठा हो इहो तव्हां पंहिंजे पेरनि सां इंसाफ़ पिया कयो। नमाज़ पढ़ो ये असां इन जी नमाज़ न पढ़ाईसीं विच में 3 बजे ताईं टाइम आहे। नमाज़ जो वक़फ़ो कयो आहे नी मानीअ जो त अध ते मुस्लमान हलिया। इन मानीअ जे बहाने त इन्हनि खे वाइदासीं ॿुधायूं था त मनक़ ते असर ऐं इन्हनि जलसनि में ईंदा कयो इन नीयत सां त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधूं उन ते अमल कयूं। गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो त वञूं था त असांजा गुनाह माफ़ थिया ऐं हिन मजलिस खे फ़रिश्ता घेरो करे बीहनि। हदीस में अचे तो पोइ हिकिड़ो फ़रिश्तो रब खे चए तो या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो असलो न जो कम हुयो बे हमराह में वो विच मजलिस में वेठो इन चयो त यो उथे त इनखे कम चवां पोइ वीचारो हुन जे करे मजबूर थी करे वेही रहियो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि इनखे माफ़ी मिलंदी। रफ़मतुहुम क़ौमुन ला यश्क़ा जलीसुहुम ये मजलिसी माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। इन नीयत सां ईंदा कयो त असां गुनाह बख़्शण था वञूं। इंशाअल्लाह हिते आयासीं गुनाह बख़्शण जी नीयत सां जॾहिं हितां उथंदासीं त गुनाह बख़्शण घणा गुनाह तरफ ये माफ़ करे छॾींदो आहे। तव्हां फजर जी नमाज़ पढ़ी नी वरी हलिया वियो अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह थिया वरी ज़ोर जी नमाज़ अची तव्हां मस्जिद में पढ़ी फरमाए तो फरिश्तनि खे त फजर खां वठी ज़ोर ताईं हिन मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया माफ़ करे छॾियोसि। वरी ज़ोर खां असर ताईं जेके के गुनाह थिया असर जी नमाज़ पढ़ीसीं अल्लाह ताला विच वारा गुनाह माफ़ थो करे। वरी ही जुमो पढ़ियोसीं वरी सॼो हफ़्तो मस्जिद में न आयासीं वरी ॿिए जुमे ते जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में आयासीं। रब फरिश्तनि खे फरमाए तो सॼे हफ़्ते में मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया हिन जुमे जी बरकत जे करे सभु गुनाह माफ़ कयो।
रमज़ान हिकिड़ो रोज़ा रखियासीं, सॼो साल हलिया वियासीं, सॼो साल खाधोसीं पीतोसीं, गुनाह थी विया, वरी ॿियो साल रमज़ान आयो, चंड ॾिसण में आयो, रमज़ान जा रोज़ा रखियासीं। रब फ़रिश्तनि खे फरमाए थो सॼे साल जे विच में हिन मुंहिंजे बाने रोज़ेदार जेके गुनाह कया उहे माफ़ करे छॾियो। कब्र जी तैयारी कयो, कब्र में भी हिसाब अथव। जे चांडे साहब चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरणो आ या सरणो आ, नेठ त हिक ॾींहुं मरणो आ, ही दड़ धूड़ में धरणो। नबी से फरमायो कब्र के मिट्टी जो ढेर न समझो, या त जन्नत जे बागर में हिकिड़ो बाग अथव, या जहन्नम जे खॾनि में हिकिड़ी खॾ अथव। कब्र में भी जिंदगी अथव, मता तव्हां समझो त बस मरी वियासीं त छुटासीं, उतों जी जिंदगी वरी ॿी आहे। ये अल्लाह से फरमाया वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़कून। रब फरमा जेके मुझे रस्ते में ज़िबे थी वञन, कत्ल थी वञन, टुकड़ा टुकड़ा थी वञन, खबरदार इन्हनि खे ज़ुबान सां त मुअल न चइजो, पर दिल में भी उन्हनि खे मुअल न भाइजो। बल अहया कुरान तो फरमा उहे ज़िंदा आहिनि, इंद रब्बिहिम युरज़कून, अल्लाह वटि उन्हनि खे रिज़्क़ भी मिले थो। माना ज़िंदगी आहे नी शहीदनि जी। नबियनि जे बारे में त रब फरमायो नबियनि जी ज़िंदगी अञा वधीक आहे। इन जे करे नबी जे करे दुनिया जो जहान छॾे वञे त नबी जो वर्षो भी न विराइबो। छा नबी जो वर्षो न विराइबो, ज़िंदा जो वर्षो विराइबो जा। इन जे करे नबी दुनिया के छॾे वञे त नबी जी घरवारी ॿी जाते शादी भी नथी करे सघे। माना उन्हनि जी ज़िंदगी अञा वधीक आहे। तव्हां था चओ त मरी वियासीं त छुटासीं, नाहे। जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा। मौलूद मूंखे भी ईंदा, पर पैसा मौलूदनि खे ॾियो, न थोड़नि मौलवियुनि खे न हिराए। चांडियो साहब चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा। दुआ कयो मरी वञो त कब्र में सेजनि वारा फ़रिश्ता अचनि। अचण सां पुछा था कर मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव, तव्हां ॿुधायो जेको 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो, न उताक छॾियईं, न घर छॾियईं, न कचहरी छॾियईं, न तास छॾियईं, न मोबाइल छॾियईं, इहो कीअं कब्र में चवंदो त मुंहिंजो रब अल्लाह हुआ? बेनिमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो। कंहिंजे ॾटनि ऐं दिलासनि ते न लॻो बाबा, त अगई त पा न त मगल खे ई मोट। घणा सूफ़ी चवनि था त बाबा निमाज़ ते भी न आहे, रोज़े ते भी न आहे, हज उमरे ते भी न आहे, खैर खैरात ते भी न आहे, ॾाढ़ी पटके ते भी न आहे। अलाए छा ते, ये अलाए केॾो मुफ्ती पैदा थिया, छॾियो निमाज़ूं, छॾियो हज उमरा। ऐं हाणे हिकिड़ो फितनो पैदा थियो अथव मुल्हिद, माना सौ सिधो चवनि था त शरीयत न खपे। मां हाणे वियुसि बरो उते मांझी फ़कीर जी दरगाह भर, मांझी फ़कीर ॿुधो था, वॾा वॾा डॉक्टर, प्रोफेसर, इंजीनियर, मिनिस्टर था उते अचनि, ऐं उन्हनि जो मंशूब छा आहे? चपड़ी ऐं यकतार। छॾियो बाबा निमाज़ के, इश्क असानू काफ़र कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफ़र करे छॾियो आहे, असांखे मस्जिद जी निमाज़ जी त ज़रूरत कान्हे, पर असांखे कलमे जी भी ज़रूरत कान्हे का। सौ सिधो चवनि था त मुल्लनि जी शरीयत असांखे न खपे।
सौ सिधो चवनि था त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी। मां तव्हां खां पुछां थो, कुत्तो हराम आहे, बकर हलाल आहे, इहो कंहिं चयो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। इहा तालीम त मदरसनि मां मिली। ये मदरसनि मां असीं पढ़ियासीं जेके तव्हांखे ॿुधायूं पिया। हाणे तव्हां चओ था ज़ालिम त असांखे शरीयत न खपे, पोइ भॻो बकर कुही करे देग में विझो या भॻो कुत्तो कुही करे देग में विझो, खाओ। शरीयत त तव्हांखे वणे ई नथी। बाबा चाइना वारा कुत्ता खाइनि था या कोन था खाइनि? कैनेडा वारा, बर्तानिया, हिंदू, भील मेघ वारा बगड़ भी खाइनि पिया, गिदड़ भी खाइनि पिया, गोहूं भी खाइनि पिया, गॾ भी खाइनि पिया। तव्हांखे शरीयत जी ज़रूरत न आहे त पोइ हर शइ खाओ। मां तव्हां खां पुछां थो, चाचे जी धी निकाह में हलाल आहे, बाबे जी धी भेण निकाह में हराम आहे, इहो कंहिं चयो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। या त क़ुरान जी तालीम आहे जेका मदरसनि मां मिले पई, आलिम असांखे ॿुधाइनि पिया। जेकर तव्हांखे शरीयत नथी खपे, तव्हां शरीयत खां बेज़ार आहियो त पोइ जीअं वणे तीअं कयो। जीअं कुत्ता बिल्ला गॾ घोड़ा, न हुन में माउ न भेण न मासी न चाची, कोई हुन में रिश्तो कोन्हे। हिंदुनि वटि एॾाई यूरोप में उते रिश्ता कोन अथव। ये रिश्ता इस्लाम में आहे। चाचो आहे, मामो आहे, ही सौट आहे, मारोट आहे, पुफाट आहे, ये मासी आहे, ये पुफी आहे। ये रिश्ता इस्लाम में अथव। उन्हनि वटि रिश्ता ये ख़तम। उन्हनि वटि को नस्ल कोन्हे, को सभु बेनस्ल आहे। जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम खे छॾींदा, ये बेनस्ल आहे, हिननि जो कोई नस्ल। ये मोहम्मद मुस्तफ़ा जो तव्हां ई असांजे मथो थोरो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, असीं सॼी ज़िंदगी नबी साईं जी तारीफ़ कयूं, नबी साईं जो थोरो लाहे न सघूं। अल्लाह के याद कयो, नमाज पढ़ो, इंशाअल्लाह कब्र में फरिश्ता पुछा कंदसि तुंहिंजो रब केरु आहे? चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो, हाणे मां रब खे कीअं विसारींदुसि? रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह। वरी फरिश्ता पुछा कंदसि वमन नबीयुक, तुंहिंजो नबी केरु आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव, क़ुरान आॾो पियो अथव, जंहिंखे नबी साईं जी सुन्नत ई नथी वणे, रात ॾींहुं नबी साईं जी सुन्नत के ज़िद करे, सॼे ॾींहं में हिकु दफ़ो भी नबी साईं ते दुरूद न पढ़े, इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे। हिते असांखे नबी साईं यादि ई कोन्हे। जंहिं वक़्त में ॾाढी कूड़ाईंदा आहियूं, नबी साईं यादि हूंदो? इको साउंड ते न्याणियुनि जो मथो उघाड़ो करे नाच कराईंदा आहियूं घर में, उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो? घणा दफ़ा दुरूद पढ़ंदा हो? असांजा बुज़ुर्ग चवंदा त घटि में घटि रोज़ानो 100 दफ़ा दुरूद जी तस्बीह त हुजे। जेको न दुरूद पढ़े, न नबी साईं जी सुन्नत के ज़िंदा करे, इहो कब्र में कीअं चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे? इहो त चवंदो ला अदरी, मूंखे त ख़बर ई कान्हे। पर इंशाअल्लाह जेको नबी साईं जे सुन्नत के ज़िंदा कंदो, नबी साईं ते कसरत सां दुरूद पढ़ंदो, वो चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे नबी खे न विसारियो, नबी जी सुन्नत खे मां न छॾियुमि, हाणे मां कीअं पंहिंजे नबी खे विसारींदुसि? नबी जी मोहम्मद रसूलुल्लाह, मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह। इन्हनि सवालनि जे जवाबनि जी तयारी कंदो नी अमली नमूने सां। 3 नंबर ते सवाल कंदा वमा दीन का, तुंहिंजो दीन छा आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे नबी साईं जो दीन वणे ई न, वो तबलीग जमात वारा हर नमाज खां बाद उथी था बीहनि, भाई बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो, दीन की बात होगी। पर अफसोस होते 3 कलाक मोबाइल ॾिसूं पिया, हिते 5 मिनट नबी साईं जी ॻाल्हि नथा ॿुधूं, दीन जी ॻाल्हि नथा। वो तबलीग वारा दरवाज़े ते बीठा आहिनि, पुट खे चऊं त बाबा बाबा खे वठी आ त दीन जी ॻाल्हि कयोसि, त पीउ उते मोबाइल पियो ॾिसे, टीवी। पुट खे चई त हिननि तबलीग खे चओ त इंडिया वारनि खे वञी तबलीग कर, असां दीन सम्झा वेठा आहियूं। ही मुस्लमान पियो चए त इंडिया वारनि खे वञी दीन सम्झायो, असां दीन सम्झी वेठा आहियूं। ऐं मां हिते जेकर सवाल कयां नी, गुस्ल जेको फर्ज़ आहे,
गुस्ल जेको कंदा हो हक शरा खां बाद उन्हें गुस्ल जा फर्ज कड़ा वाजिब कड़ा सुन्नतू कड़ियूं मुस्तहब कड़ा गुस्ल के बारे में मां हिते तव्हां खां इम्तिहान वठां नी त इंशाअल्लाह कोई जवाब न ॾेई सघे। वुज़ू त अञा वॾी शइ वुज़ू जा फर्ज वाजिब सुन्नतूं मुस्तहब बनंदड़ मखरूहात नमाज जा फर्ज अंदरियां ॿाहिरियां 2 लख मसला रुगो नमाज जा 2 लख चंगा भला पेशवा में जेको हूंदा आहिनि उन्हनि खे नमाज जे मसलनि जी ख़बर न हूंदी आहे। हाफ़िज़ आहिनि ॿारनि में त का ख़बर कान्हे का पेशवामनि खे त नमाज जा मसला कीअं आहिनि सावा जो सजदो करिणो पवंदो आहे। मां तव्हां खां पुछां थो दीन जे सम्झण जी ज़रूरत आहे या कान्हे कि तव्हांखे एहसास थो मां ॼाणां तव्हां त टोक नथो कयां अॼु अज़म कयो त दीन जे सम्झण जे लाइ इंशाअल्लाह तबलीग जमात में वक़्तु लॻाईंदासीं। 4 महीना घट में घट लगायो आलिम त न थींदो पर इल्म हारा थी इंशा ही भी भली गाल जो दीन जी गाल बुधण जे लाइ हिते वेठा हो इहो भी ताल्लुक आहे दीन मानी जो तो फिक्र कोने नी अजो न छडींदो सा मां 4 बजे ते नमाज असां पढ़ी आया मां तो पढ़ी आ नमाज तो भी पढ़ी आ मां तोखे भी ॾिठो इंशाअल्लाह ये जेको दीन जो गालियों बुधूं था नी अदब सां कब्र में फरिश्ता चवंदा वमा दीन का तुंहिंजो दीन छा आहे चवंदो मां जिथे भी दीन जी ॻाल्हि थींदी उते मां वेहंदोसि आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदोसि दीनी अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम 3 सवालनि जा जवाब ॾिनई हदीस में जे तो फरिश्ता जन्नत जी दरी खोले था ॼण जन्नत जो बिस्तरो विछाए था ॼण चवंदा नम नम कनौ मतारूस हाणे सुम हत्ता तुबस हाणे भी तुझे ला मज़ान वरी जरमल उथंदे त तुझी जाइ या जन्नत सोन जे ला तैयारी कबी दुआऊं भी गुरु अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए। बस एक नाथ खाना नंढड़ो इन जो पी शहीद थी घर